नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं ॾेपारजा खां नाज़न आलमाणी जी। ॾेपारजा वेझो दरगाह नूर शाह जा फ़क़ीर तूफ़ान अली खोखर अरबेलो खोखर 13/6/2022 तारीख़ ते मोरो भरिसां दरगाह पातल शाह जे मेले तां मोरो पुलिस तां गिरफ़्तार। थाणे जी पुलिस गिरफ़्तार करे कूड़ी FIR करे गुम करे छॾियो आहे। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो, जॾहिं त तूफ़ान अली वलद ख़ैर मोहम्मद अरबेलो वलद मोहम्मद रमज़ान खोखर जी अमड़िन ऐं भेनरुनि ऐं वारसनि ॻोठाणनि सहाफ़िन अॻियां दाईंदे ॿुधायो त असां दरगाह नूर शाह जा फ़क़ीर आहियूं। मोरो पुलिस असांजे नौजवाननि खे बेगुनाह गिरफ़्तार करे उन्हनि खां 125 मोटरसाइकिल, 45,000 रोक रक़म ऐं 2 टच मोबाइलूं फ़ोन फुरे उन्हनि ते कूड़ी FIR दाख़िल कई आहे ऐं वारसनि खे गुम करे छॾियो अथनि। असांजे नौजवाननि ते अॻु कॾहिं बि को केस वग़ैरह न आहे। इन्हनि सहाफ़िन अॻियां वधीक ॻाल्हाईंदे चयो त मोरो पुलिस असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लखें रुपयनि जी घुर करे रही आहे। न ॾियण जी सूरत में हाफ़ फिराई या फुल फिराई करे धमकियूं ॾियण जी कोशिशि कई वञे पई। अगरि असांजे नौजवाननि खे कुझु बि थियो त असां मोरो थाणो अॻियां पाण साड़ींदासीं। असां SSP नौशरो फेरोज़, DSP मोरो ऐं ॿियनि आला इख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त हिन मामले जी जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे।